गाला गाला दीन जी मदद कई जो अहिड़ी मदद कई जो वरी कयामत ताईं हो दीन कमजोर कदे थींदो ही कोन। लेकिन याद रखी छद मुझे सोने इमाम आली मकाम दीन जी खिदमत करे तोखे दर्स दिनो त दीन जे मथा दुखी घड़ी अचे त जीअं मां हुसैन पंहिंजे बच्चन जी परवाह नथो कयां तू भी बच्चन जी परवाह न कज। मुझे इमाम आली मकाम तोखे दर्स दिनो आ त जीअं मां हुसैन पंहिंजे जान जी परवाह न कई आ दीन खे बचाइण ला दीन जे मथा दुखी घड़ी अचे त पंहिंजे जान जी परवाह न कजा। ख़ास करे मां पंहिंजे अदड़िन भेनरन खे ख़ास करे ही जुमलो चवा त मुझे सुहिणे इमाम आली मकाम जी भेण अम्मा बिसुणी बीबी ज़ैनब उहा करबला जे मैदान जे अंदर तारीख लिखी रही आ तारीख लिखी रही आ ते जेडी मल मुंहिंजा दोस्त अजीज शहजादो अली अकबर तैयार थींदो आ त बीबी ज़ैनब सुणी देर कान कंदी आ दीन जे मदद करण ला पंहिंजा पुटड़ा औनो मोहम्मद बिनी बचड़न खे तैयार कंदी आ बिनी बचड़न खे तैयार करे पंहिंजे दिल पर भा इमाम हुसैन सुहिणे जे आलो पेश कंदी आ ओ मुंहिंजा दिल पर जानी भा ओ मुंहिंजा दिल पर जानी भा पहिरीं तुझे भेण जा बचड़ा कुर्बान थी पो तो महबूब जा बचड़ा कुर्बान थींदा। याद रखी चर्जा औरतुन खे मैसेज बीबी ज़ैनब साइण ॾेई रही आ मता दुखन जे टाइम में औलाद ऐं दीन मां हिकड़ो फैसलो करणो पवे त फैसलो कहिड़ो कजो खुदा ऐं मुस्तफा के राज़ी करण जे ला बच्चन जूं जानियूं कुर्बान करे छॾिजो त खुदा तव्हां जा कदम साबित रखी छॾींदो। मैदान करबला को बाहर निकरो गालायो मैदान करबला को बाहर चो तो वायदो थियल आहे मेमुण भाइरन सां कुछ डी अग में प्रोग्राम थियो वायदो कयो हम त इंशाअल्लाह ताला जदे सुणे साईं सैयद अब्दुल गफ्फार शाह राशिदी रहमतुल्लाह ताला अलैहि जो उर्स मुबारक थींदो त हे फकीर तवा के करबला खां बाद जी जेके मंज़िलूं हन कुछ न कुछ जरूर बुधाइंदो। वायदो याद आ केड़ा केड़ा दोस्तों से मौजूद आ थोड़ा हथ रखो तो मां सा ए माशाअल्लाह सभई साग्या अल्लाह से तहां के सलामत रखे अल्लाह ताला तवा के सलामत रखे। मुंजा दोस्त अजीज बेशक तवा सा वायदो निभाइण जे लाही फकीर आयो इंशाअल्लाह ताला जरूर वायदो निभाए जेतरो अल्लाह ताला चवरायो बाद में हितो उथंदो पर हिन शहर सा एकड़ो शहर पढ़ा शान कर बलवार निजोत बुधी अज अखड़िन आब वहायो केदा सूर ऐ सकतियूं सिरत सही जन्नतीनो नाने जो बचायो जो शान कर बलवारन जो तबदी अज अखड़िन आब वहायो केदा सूर ऐ सकतियूं सिरत सही जन्नतीनो नाने जो बचायो हुई अल्लाह कुल्हड़न ते जे सवारी हुआ हुई अल्लाह दुला मदीने बारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हा अज शहर मदीनो छड़े बचड़ो अज शहर मदीनो छड़े बचड़न वञण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सकतियूं सिरत सही जन्नतीनो नाने जो बचायो हिकरे दिल बीवारी हुजे ढुक पानी अल्लाह ज़ाहिरी प्यासा हुजन केर जो हौज़े कौसर जा जे मालिक
हौज़े कौसर जा जे मालिक कैद किस्मत अजु तकरायो केदा सूर ऐ सगियो सिर ते सगी जन्नतीन नाने जो बचायो करबला जो मैदान कहीं मुहर्रमुल हराम जी शाम थींदी अज़ीज़ा ने बन वरी शहर चई मां किसे के अॻिते खणा शहर चई किसे के अॻिते खणा जंहिंदा सर नेज़े ते याद आ न जंहिंदा सर नेज़े ते चढ़िया ओ नवासा पाक नबी गाए जंहिंदा सर नेज़े ते चढ़िया ओ नवासा पाक नबी दाए सुने पाक अली दा जानिए सुख चैन पाक बतूल दाए अज हसनैन करीबैन मां इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक काथे अचो नेज़े ते गाला काथे आ करबला मां काफिलो निकरंदो आ कादे वींदो आ जो कूफे जे तरफ वींदो आ 72 सिर मुबारक नेज़न ते मगर वाह मुझा करीम रब वाह मुझा करीम रब तुझे कुदरत जा फैसला मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मदीने तैयबा में ऐलान करे दुनिया के बुधायो सहाबा के बुधायो तमाम मुस्तफा ऐलान तो कया तही मुझा बचड़ा सैयदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन हेमा मुस्तफा जा बचड़ा जन्नत जा सरदार हन अज करबला जे मैदान खां पो मुझो करीम रब कायनात के बुधाए रहियो आ तमा अल्लाह पांजे महबूब जे पाक लफ्ज़न के दुनिया जादो कीअं तो ज़ाहिर कया छो तो खुदा गाल्हाई तो वा जुबाने मुस्तफा मां याद रखी छड़जा अल्लाह गाल्हाई तो वा जुबाने मुस्तफा मां जे कदे मता तुझे दिल में ख्याल अचे अल्लाह जिस्म का पाका कोई शक ना है लम यलिद वलन यूलद वलन यकुल लहू कुफुवन अहद लेकिन याद रखी छड़ अल कुरानुल करीम हुवा कलामुल्लाह अज़्ज़ व जल कुरान करीम अल्लाह जो कलाम अल्लाह जो बुधा जुबान कड़ी पढ़ी बुधाईंदिया अल्लाह जो हुक्म जुबाने मुस्तफा मां बुधो वींदो आ ऐ मुझो मुस्तफा वरी पांजे बचड़न हसन हुसैन जे जुबान मां गाल्हाईंदो आ कीअं गाल्हाईंदो आ मुझे मुस्तफा करीम फरमायो मुझो ही हसन बचड़ो मुझो ही हसन बचड़ो खून जो नदियूं मुसलमानन जो वहण जे ला तैयार हुंदियूं लेकिन अज मां मुस्तफा ऐलान थो कया ही मुझो हसन बचड़ो पंहिंजो तख्तो ताज दई छदींदो हुकूमतुन जाम हुकूमतूं हवाले करे छदींदो मगर मां मुस्तफा करीम जे उम्मत जो खून वहण को न दीदो दुनिया जी तारीख गवाह त मुझे हुसैन करे ॾेखारियो आ अल्लाह फरमाईंदो आ उन जी अमली तस्वीर मदीने वारे मीर जी ज़ात हूंदी आ मदीने वारो फरमाईंदो आ उन जी अमली तस्वीर सहाबा ऐं हुजूर जा बचड़न जी ज़ात हूंदी आ याद रखी छड़जा मुझा दोस्त इमाम हुसैन सुणे ला महबूब फरमायो ही मुझो बचड़ो दीन के बचाईंदो दीन के बचाईंदे बचाईंदे पांजो पूरो कुंभो तरफ जे हवाले कंदो पर पाण भी जामे शहादत नोश फरमाईंदो
इमाम आली मकाम जो सिर मुबारक नेज़े ते अग्यां अग्यां हली रहियो पलीत हेठ मुजा खुदोस्त खोली हेठ शिमरो हेठ इब्ने सअद हेठ सभई हेठ मुझे रब दस्यो त मुझे महबूब जो बचड़ो जेको मुझे आका जे कुल्हन ते सवारी कंदो आ अज मुझे अल्लाह दुश्मनन का भी उनन जे कुल्हन का मथे सवारी करे ॾेखारी आ उनन जे कुल्हन ते सवार न कयो छो त उनन जा कुल्हा पलीत हुया पलीत कुल्हन ते पाक के सवार न कयो मुझो सोहणे महबूब जो बचड़ो ज़ाहिरी तौर नेज़े ते हकीकत में इश्क जे ज़ुबान में चो इश्क जे ज़ुबान में चो त जिब्राइल खणी हली रहियो आ दुनिया रुगी नेज़ो ॾिसी रही आ जंहिंजो पींगो झुलाइण ला जंहिंजो पींगो झुलाइण ला जिब्राइल अचे उन जो सिर मुबारक खणण ला जिब्राइल कोन ईंदो जवाब त दे ओ जन्नत जा तालिब ओ जन्नत करे इबादतूं करण वारा बेशक जन्नत अल्लाह जी रज़ा जो मकाम आ लेकिन याद रखी छॾ जन्नत मिलंदी ज़रूर पर मिलंदी इन घराणे वटि याद रखी छॾजां अकीदो तुंहिंजी मर्ज़ी आ मञी न मञी तुंहिंजी मर्ज़ी आ छो त सरदारी इन घर वटा मालिकी इन घर वटा चई त हिकड़ो दलील हुई ज़हन में अचे वियो आ ॾई पो हला हिते जेकॾहिं साईं सोहणो सैयद वेठो आ उन जो जेकॾहिं का गाॾी भले 100 माइल परे हुजे मालिक साईं आ फोन करे त मुंहिंजी गाॾी मोकिलियो ईंदी या कान ईंदी गालायो ईंदी या कान ईंदी छो ईंदी भले 100 माइल भले हैदराबाद में हुजे भले 200 माइल परे हुजे पर साईं हुकुम कंदो कहंदे पंहिंजे घर वारन दे मुंहिंजी गाॾी जल्द मोकिलियो जल्द अचे वेंदी छो ईंदी उन घर जो मालिक वो साईं आ त गाॾी जो मालिक बे गाला जेको मालिक हूंदो आ वो इए ना त रुकी घर में बैठे मालिक हूंदो ओ जिथे किथे मालिक हूंदो आ जेडी मतलब घुराइण चाहे मिली वेंदी आ छो मिली वेंदी आ ईद जो दिहाड़ो जवाब दियो मुसलमान ईद जो दिहाड़ो आ हिकड़ो ॾींहुं अॻ में ताईं हसनैन करीमैन जा कपड़ा कोन सिबिया ओहा कहिड़ी मां जेका चाहींदी त ईद ते मुंहिंजे बचड़न के कपड़ा न हुजन ओहो कहिड़ो पीउ आ जेको चाहींदो त ईद ते मुंहिंजे बचड़न के कपड़ा न हुजन कॾहिं गाॾे हलाइण वारो मज़दूरी करण वारो चवंदो मां पायां या न पायां पर मुंहिंजा बचड़ा ईद ते कपड़ा ज़रूर अजीज़ान मन ईद जो टाइम करीब आ ईद जी रात अज मुंहिंजा हसनैन करीमैन पंहिंजे जीजल अमड़ीअ सां नाज़ कंदा आहिनि ओ मुंहिंजी अम्मा असांखे नओं वॻो खपे सिबियल वॻो खपे कलर बि पंहिंजे मर्ज़ीअ ते पसंदि कंदा आहिनि इमाम आली मकाम इमाम हुसैन सोणो ॻाढ़ो कलर पसंदि फरमाईंदो आ इमाम हसन सोणो साओ कलर पसंदि फरमाईंदो आ छो पिया कलर पसंद फरमाइन इन करे पिया फरमाइन जो हसन ऐं हुसैन जेस ताईं दुनिया ते कोन आया रब इहे नालाई पंहिंजे अर्श जे मुझ में छुपाए रखी छॾिया हुया पंहिंजे कुदरत जे हुस्न जे खजाने में छुपाए रखी छॾिया कंहिंखे बि इन्हनि नालनि ताईं दस्तरस मुंहिंजे रब कान था फरमाए इन सुणो हसन ऐं हुसैन नाज़ था कनि कलर पसंद था कनि मां तो पूछा दे खबर उन रात सिबियल जोरा आया या कोन आया जवाब दे आया ईमान भला खणी अचण वारो कहिड़ो दर्जी आ सोच त सही मुसलमान जो जन्नत जन जे हवाले रब्बुल आलमीन करे छदिया चई त मां इते भी कुरान पढ़ी ॿुधाइण जो पाबंद हां त जन्नत कहजी आ वतिलकल जन्नतुल लती नूरिज़ु मिन इबादिना मन कान तक़िया करीम में बुधाए छॾियो आ त जन्नत जा वारिस मां अल्लाह पंहिंजे बानन मां उहे बाना कया आहिनि
जेके परहेज़गार ऐं मुत्तकी आहिनि उहे जन्नत जा वारिस रब जो क़ुरान तो चवे। मां हिकिड़ो लफ़्ज़ चई पोइ ते मोटा जंहिंजो नालो ज़ैनुल आबिदीन आहे। असल में उन जो नालो ज़ैनुल आबिदीन न आहे, असली नालो उन जो अली बिन हुसैन आहे। छा नालो? अली बिन हुसैन नालो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन छो सॼो वेंदो आहे? जो राति ॾींहुं अल्लाह जे इबादत में मुस्तग़रक़ हूंदो आहे, इन करे लक़ब थियो त ओ इबादत जा सींगार। ज़ैनुल आबिदीन जी माना इबादत जो सींगार। अज़ीज़ान मन मोटी अॻिते हला, मता टाइम तव्हां जो ख़त्म थी वञे, मता टाइम मुंहिंजा दोस्त हथनि मां निकिरी वञे। इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक गला गला काथे आ? सिर मुबारक नेज़े ते आ। भला हिकिड़ो थोड़ो रहिजी वियो, अम्मा सां हसनैन करीमैन अंकल कयो, अम्मा वॻा खपनि। वॻा अची विया, काथों आया? चो जन्नत मां। काथों आया? गाला गाला इंशाअल्लाह ताला कदे अचण थियो, कदे अचण थियो त तोखे ॿुधाईंदुसि त महबूब मुस्तफा जे अचण खां अॻु में अल्लाह जन्नत जो कहिड़ो पाणी कहिड़े खूह जे ज़रिए मोकिलियो हो ऐं मुंहिंजे मुस्तफा जे ग़िज़ा जे लाइ जेका अजवा खजी आहे, इहा किथों जी खजी आहे? मुंहिंजे मुस्तफा करीम सोहणे अलीअ खे वठी जेॾी महिल बाग़ में वियो त मुंहिंजे महबूब छा फरमायो? इन अजवा खजीअ जे लाइ ज़िंदगी में मौक़ो मिलियो त ज़रूरु ॿुधाईंदो मैं, लेकिन एतिरो ज़रूर तो ॿुधाइण चाहिए त जेको मेहमान खे मोकिलींदो आहे उन जे लाइ इंतज़ामात भी कंदो। याद रखी छॾजां, जेको मेहमान मोकिलींदो आहे उन जे लाइ इंतज़ामात भी कंदो आहे। टाइम गुज़रंदो थो वञे, मां वापसि हलां, तमामु ॻाल्हियूं पोइ ते छॾियां। मतां मुंहिंजो दोस्त हाफ़िज़ ज़ुहैब वरी सुभाणे मयार ॾे फ़क़ीर वरी करबला खां बाद जो वाक़ियो रहिजी वियो। अज़ीज़ान मन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक गला गला सिर मुबारक नेज़े ते आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिर मुबारक नेज़े ते आ। उते भी सरदारी करे हली रहियो आ, सरदार थी हली रहियो आ। सॼी रैयत पोयां मुंहिंजो हुसैन अॻियां अॻियां हली रहियो आ। सॼी रैयत हेठि हली रही आ, के घोड़नि ते, के उठनि ते, के सुवारनि ते, पर मुंहिंजो सुहिणो हुसैन सभिनी खां मथे हली रहियो आ। न रुगी हली रहियो आ, पर नेज़े रब जो कुरान भी पढ़ी रहियो आ। छा करे रहियो आ? जवाब दे। मुंहिंजो इमाम अली मक़ाम न रुॻी नेज़े ते हली रहियो आ, पर रब जो सुहिणो पाक क़ुरान करीम जी तिलावत भी करे रहियो आ। अज़ीज़ान मन जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे त मां सुहिणे इमाम अली मक़ाम जे उहो जेको क़ुरान करीम जी तिलावत करे रहिया आहिनि, उन तिलावत जे दौरान कंहिं साइल आशिक़ जेके शहर में पंहिंजा लफ़्ज़ चया, जेकॾहिं चवीं त मां उहे तोखे हाणे जो हाणे पढ़ी ॿुधायां। जे तुंहिंजी दिल चवे ते ॻाल्हि कर, दिल चवे थी त गौर करे ॿुध। इमाम अली मक़ाम जे सिर मुबारक मां जॾहिं नेज़े तां क़ुरान करीम जी तिलावत जी लोली हली रही आ त केर ॾिसण वारो चई रहियो आ, तूं किथां दा ॾिसदा कारी हई ते के क़ुरान पढ़ाया कोई कारी न पढ़ी सकदा जिवें तू कुरान सुनाया। आशिक पंहिंजे मोहब्बत जे अंदाज में चयो, दुनिया कुरान ज़रूर पढ़ंदी आ, कुरान जा कारी कुरान ज़रूर पढ़ंदा आहिनि, पर नेज़े जे मथां कायनात में अगर कुरान पढ़ियो आ त चओ मुंहिंजे दिल पर हुसैन पढ़ियो आ। क़यामत ताईं इएं ॿियो न को पढ़ी सघंदो, न अॻु में कंहिं पढ़ियो न बाद में पढ़ी सघंदो। आशिक पंहिंजे मोहब्बत जो इज़हार कंदे सुहिणे हुसैन सां मुखातिब थी करे आलम ख़याल जे अंदर सवालो जवाब करे रहियो आ, तूं किथां दा ॾिसदा कारी ते के कुरान पढ़ाया। इवें कोई कारी न पढ़ सकदा जिवें तू कुरान सुनाया। या तू रसूल दबल या
या तू रसूल दा पलिया गई या खीर बतूल पिलाया गई। रब जाने केड़ी मजबूरी जो इना ज़ालिमा संग चढ़ाया। आलमे ख्याल जे अंदर एक आशिक सवाल कयो आ वरी जवाब भी लिखियो आ। आलमे ख्याल जे अंदर उनखे जवाब मिली रहियो आ। अकबर दा मैं बाबा अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीरे। एक दिन दी खातर मैं छोड़ दी अपने नाना दी जागीरे। जेड़ा नेज़े से कुरान पढ़न एक खीर दी बदतासीरे। ये दुनिया में को पई हुसैन आखे मेरा नाम ते पीर शबीरे। नेज़े से कुरान जी तिलावत कायनात जी अंदर कईया ते इमाम अली मकाम कईया। नेज़े से सिर मुबारका तिलावत कुरान हली रहियो आ। पहली मंजिल खोलिए जे घर थिया इहा तवा आम बुधिया इनखे मां नथो छेड़िया छो त पहली मंजिल खोलिए जे घर थिया कूफे जा दरवाजा बंद थी विया। मुंहिंजा दोस्त अजीज दारुल खिलाफा बंद थी वयो गवर्नर हाउस बंद थी वयो खोली घर खणी वयो। तवा सभिनी एतिरो त ॿुधो आ खोली सिर मुबारक घर खणी वयो दरवाजो खड़काई छो त वञण वक्त ज़ाल खे चई वयो हो त मां एड़े कम सां थो वञा एतिरो इनाम खणी दुस जो सॼी ज़िंदगी कमाइण जी ज़रूरत कान पवंदी। ज़ाल सोचो सोनो खणी ईंदो हीरा खणी ईंदो जवाहर खणी ईंदो। जेॾी महिल खोलीअ दरो वॼायो आ उन जे घर वारीअ दरो खोलियो आ। अज़ीज़ा ने मन दरो खोले ॾींदी आ। हिन जे मुझा दोस्त थेले में या कहीं कपड़े में मुझे दिल पर हुसैन पाक जो सिर मुबारक वेढ़ला ओ विच आगुर में मथों को हिन अज जे लफ्ज़न में चमा विच आगुर में को थाल मथों ॾेई करे अंदर घर भी दुआ। ज़ाल निहारे चवंदिया तुझे जिस्म ते त खून लगो पयो आ जिस्म ते त खून लगो पयो आ पर समझ नथी अचे मूंखे त खून मां त बदबू ईंदी आ। ही कहिड़ो खून आ जेको अतर ऐं अंबीर खां वधीक खुशबू करे रहियो आ। खोलीअ जी ज़ाल खोलीअ खां पुछी रही आ मूंखे ॿुधाए त सही चवे तो तुंहिंजो महज़ ख़याल आ हक़ीक़त इएं कोन्हे खून खून आ। ज़ाल वेही थी रहे ज़िद नथी करे खोली वेठो आ। अचानक ज़ाल जे दिल में ख़याल आयो ज़रा ॿाहिर त निकिरां। जीअं जो ॿाहिर निकिरे ॾिसे त विच आगुर में उन थाल जे मथां नूर जूं लाटूं हली रहियूं आहिनि जेके अर्श सां मिली रहियूं आहिनि। दाह करे चे ओ खोली ज़रा ॿाहिर त निकिरिया ॿाहिर त निकिरिया। दाह ते निकिरी चे छा मामिलो आ चे हेॾे निहार पंहिंजे अंगण में अॼु नूर जूं लाटूं पयूं हलनि अज नूर जूं लाटूं पयूं हलन छो त उहा औरत मुझे इमाम आली मकाम महबूब मुस्तफा जे बचड़न सां प्यार करण वारी आ। अल्लाह जे ज़ात बाबरकात उन जे अखिन में ताकत ॾिनी आ जेके नूर जूं लाटूं ॾिसी रही आ। खोली चयो महज़ तुंहिंजो ख़याल आ नथी मुड़े जीअं जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं जो दोस्त अज़ीज़ उन तश्त खे या थाल खे मथे खयो। इमाम आली मकाम जो सिर मुबारक ॾिठो ज़ारो कतार रोहण शुरू थी वई सीने सां लाइण शुरू थी वई। सुञातई कीअं सुञातई जॾहिं हज ते वई कादे वई हुई इमाम हसन ऐं हुसैन 25 भेरा प्यादल हज कया। घणा हज कया जवाब दे तू असा जहाजन ते मुझे महबूब जा बचड़ा प्यादल पिया हज कर। उहा औरत खोली जी ज़ाल हज
हज जे दौरान काबे जो तवाफ करे रही आ अचानक हसनैन करीमैन हरम में दाखिल थींदा हन चईनी तरफन खां आवाज अची वेंदो आ सुभान अल्लाह तवाफ करण वारा मुतवज्जो थी वेंदा हन ये उन वक्त चोंदी आ मां हिजरे अस्वद जे भर में हुयसि जदे शोर थी वयो हिय जो निहारियां त चोॾीअ जे चंड खां वधीक जोड़ी अची रही आ हसनैन करीमैन जो दीदार होते कये चेहरो मुझे इमाम अली मकाम जो याद होयो मुझा दोस्त अजीज मुर्स के चये अजु खां वठी तुजो मूसा ताल्लुक नाहे जन्नती ज़ाल जहन्नमी मुर्स तफसील में न तो वञा रही उन जे घर में ताल्लुकात खत्म कये छो रही इहा हिकड़ी गाल बुधी वट रही उन जे घर में रिश्तो शादी जो खत्म करे छे रही छो उन वक्त कसम खई मुझे सुने हुसैन जे उन सिर मुबारक के छाती सां लाए तो ओ मुझे महबूब जा बचड़ा ओ मुझे महबूब जा बचड़ा अल्लाह जे दरबार में तेज तई मुखे जिंदगी वठी ॾिजा जेस ते मां तुझे खून जो बदलो हिन ज़ालिम खां चुकाए न वठा याद रखी छड़ियो फकत 6 साल बाद दुनिया जी तारीख के खोलियो मुख्तार सखी नाले जॾहिं निकरंदो आ तो इहा औरत ई पंहिंजे खोलीअ जो निशान उन्हनि खे ॿुधाईंदी आ ए भाड़ियो लिकंदो आ जंहिं वक़्त में मुख्तार सखी जा माण्हू दरड़े ते ईंदा आहिनि हिन खे चवंदो आ चवीन त घर में कोन्हे को हो दरड़ो खड़खड़ाईंदा आहिनि हीअ निकिरंदी आ ॾाढा चवंदी आ घर में मौजूद कोन्हे हथ सां इशारो ॾींदी आ त लूसी सुसो पियो अथव जुबान सा चवंदिया त घर में कोने को हथ सा इशारो दीदिया त भाड़ियो सुसो पयो थव जिंदगी रही त मुझा दोस्त अजीज इमाम हुसैन जे कातिलन जो अंजाम छा रब कयो ओ भी बुधाईंदुस हिन वक्त करबला मां मुखे मोटण दे मुझा दोस्त अजीज जॾहिं मक्का में हलब आयो केड़ो मकाम मुसलमान ॻाल्हा मेमण गोठ वारा ॻाल्हाईंदे त घणो हलंदुम न ॻाल्हाईंदे त जल्द मंज़िल खे पूरो करे 12 बजे ताईं तोखे कोन छॾींदुम मक्का में हलब आयो आ यानी सादन लफ़्ज़न में चऊं जीअं मुंहिंजा दोस्त को नंढड़ो स्टाफ हूंदो आ कंहिं वक़्त में जीअं मेमण गोठ जो स्टाफ हुयो ईअं मक्का में हलब आयो आ हलब जो इलाइक़ो आयो आ कुझु दुकान आहिनि उन दुकाननि खां कुझु इलाइक़ो साइड हिकड़ो ईसाई वडो पादरी रहंदो आ केर रहंदो आ जो ईसाई पादरी रहंदो आ वडो अमीर आ वडो खजन जो न जो बाग आ उनखे औलाद हिकड़ी न्याणी आ जेका अखिन खां नाबीना उन जो औलाद में चाहे जो हिक न्याणी आ औलाद में चाहे हिक न्याणी आ जेका अखिन खां नाबीना अज पंहिंजे नाबीन न्याणी खे चई रहियो आ अजीब खुदा जे कुदरत दे निहारियो होॾां इमाम अली मकाम जो काफ़िलो यज़ीदन काहे अचे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन कंहिं बाग जे कुंड में पड़ला कयो आ न ईसाई राहिब खे ख़बर आ न कंहिं ओड़े पाड़े खे ख़बर आ पर जो ख़बर रखण वारे खे ख़बर आ जेको अल्लाह अलीमुन खबीर याद रखी छड़ जा दुनिया बेखबरा मगर मुझे अल्लाह कैसे का बेखबर ना है उन बाखबर करीम रब के खबरा होदा उन ईसाई राहिब पांजे बचड़ी के चयो ओ मुजी बचड़ी जी मुजा बाबा अज घर में सामान खादे पीते जो घट थी वयो आ हा मुजा बाबा बचड़ी अज तू बाग जी रखवाली कर मां वनी हलब मा सामान वठी अचा न्याणी चवे थी बाबा ओ मुझा दिल पर बाबा मां त अखिर खाना पीना मां त दिसी कुछ कान थी सगा जदे दिसी कान थी सगा बाग जी रखवाली किए कया पी तो चवे बचड़ी के ओ मुझी बचड़ी मुके खबरा तू अखिन खाना पी नहीं मगर बाग में हलंदी रह जा डाढा आवाज कंदी रह जा जी हकलू दी बिहन पखड़ के ये हकलू दी रह जा आवाज कंदी रह जा किसन बाबू धन वारो महसूस करे
त मालिक बाग में घुमी रहिया हन मां जल्द में मोटी थो अचा न्याणीअ खे बाग जे रखवालीअ ला छॾे ईसाई पादरी पाण हलब जे मक़ाम ते कुझु वठण वियो आ ओहा न्याणी बाग में हली रही आ पंहिंजे अरबीअ में गीत गाए रही आ सिंधीअ में तर्जुमो करे चवां ई चई रही आ बाग जा मालिक जागी रहिया हन बाग जा मालिक घुमी रहिया हन को इए न समझे त बाग में कोई नाहे इए ॻाल्हाईंदी अॻिते वधंदी थी वञे इए हुन जे कन ते आवाज़ पयो अखिन खां ना पीना जीअं जो आवाज़ कन ते पयो पंहिंजी ज़ुबान खे बंद करे कन ॾियण शुरू कये आवाज़ कहिड़ी तरफ़ आ जंहिं कुंड खां आवाज़ महसूस कये मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हां जे सजाई ते उन कुंड जे तरफ़ जीअं वधंदी वञे तीअं आवाज़ भी वधंदो वञे जीअं वधंदी वञे आवाज़ वधंदो वञे जेॾी महिल आवाज़ चिटो ॿुधण में आयो त आवाज़ अची रहियो आहे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम अरब रवायता अरबी जुबान समझण वारी आहे त ईसाण पर अरबी समझी रही आ यकीन थी वियुसि त हली तरफ़ जो क़ुरान रहियो आ नाबीना दिल में ख्याल थी करे चोरी करण वारो केॾो न अटकली आ क़ुरान भी पढ़ी रहियो आ चोरी भी करे रहियो आ छो त नाबीना हुनखे नूर नाहे दिल में ख्याल करे उन आवाज़ जे तरफ़ वधी करे आवाज़ थी दे ओ मुझे बाग में रहण वारा केॾो न होशियार हई हिकड़े पासे रब जो क़ुरान पियो पढ़ी ॿिए पासे अमल कहिड़ो करे रहियो जेॾी महिल हिन नाबीन न्याणीअ ईअं चयो अॼु हुसैन सुहिण जे पाक सिर मुबारक मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ आयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा सिर मुबारक मां आवाज़ अचे रहियो आ ओ आवाज़ दे गोया कि इएं खणी चवां त मुंहिंजो हुसैन सुहिणो ॻाल्हाए रहियो आ मुंहिंजो हुसैन सुहिणो ॻाल्हाए रहियो आ जिस्म मुबारक करबला जे मैदान में आ सिर मुबारक दिलबर हुसैन जो ॻाल्हाए रहियो आ ओ नाबीन तूं जेको ख्याल थी करी बदगुमानी थी करी उहा ग़लत आ मां उहो क़ुरान पढ़ी रहियो हां जन जे भर में अल्लाह कदे पलीतीअ खे अचण ई कोन ॾिनो आ न रुगी पलीतीअ खां पाक पर अहिड़ो पाक वयुत्तहिरकुम तत्हीरा गोया के दावत ॾेई रहियो आ जेकॾहिं तूं मुंहिंजे भर में ईंदीअ त तुंहिंजी पलीती दूर करे तोखे भी पाक करे छॾींदो माए उन न्याणीअ जीअं क़ुरान करीम जी आयत ॿुधी आवाज़ ते वधी जुस्तजू वधी विसरी वियो त बाबो काॾे वियो आ विसरी वियो त मां का नाबीन उन आवाज़ ते रोंदी अॻिते थी वधे जेॾी महिल करीब पहुती महसूस कये आवाज़ करीब आ कन हेॾे होॾे कये ॾिठई त आवाज़ हेठि भी कोन्हे आवाज़ मथे अची रहियो तमाम काफिले जा सिर हेठ हुया मगर मुझे सुने हुसैन पाक जो सिर मुबारक खजीअ जे थुड़ सां गॾु नेज़े सां हिन मुंहिंजा दोस्त टंग भर में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टेक ॾियारे रखियो हो उन न्याणी समझी वई त आहे को सिर मुबारक आहे को जवान मथे वेठो आ आस्ते आस्ते हथ हणंदी जेॾी महिल उन नेज़े वारे लकड़े खे हथ पयो चवे थी ॾिसण में त काठ जो टुकड़ो आ मगर क़ुरान किथों अची रहियो
दिसण में त काठ जो टुकरो आ मगर कुरान किथा ची रहो आ सिरे हुसैन मां आवाज ईंदो आ जरा मथे त निहार आए हाय मथे त र सक कंदो मथे थोड़ो मुंह मथे त कर जियां उन न्याणीअ नाबीन न्याणीअ कंधो मथे कयो मुझे सुणे इमाम हुसैन पाक जे उन सिर मुबारक मां खून जो हिकड़ो कतरो आयो सिधो उन नाबीन जे अख ते लगो आ जियां अख ते लगो ओहा जायज मथो नाबीन न्याणीअ जी अख चोॾीअ जो चंद्र बणजी वई आ मां तोखां पुछां तो बिहारे मूंखे जवाब दे उन नाबीन न्याणीअ खे आणण वारो केर आ चो मुंहिंजो अल्लाह मुझे महबूब हुसैन पाक जे सिर मुबारक मां ओ खून जो कतरो खणी करे उन न्याणीअ जे अख ते लगाइण वारो केर आ चो जिब्राइल अमीन जिते जिब्राइल अमीन खिदमतगार बणियो वियो आ ॿुधा उन हुसैन जो मक़ाम छा हूंदो अजीज़ा ने मन जियां उन न्याणीअ जे अख में मुंहिंजा दोस्त अजीज खून हुसैन पाक जो हिकड़ो कतरो पयो अख नूर सां रोशन थी वई अख जो खुली वई निहारे त सुभान अल्लाह निहारे छाचे पे सुभान अल्लाह केडो न सोहणो जवान है हाणे हथड़ा बधी थी चवे अण डिठीअ जे मथा हिकड़ो कुर्ब कयई हाणे ॾिसण खां पोइ ॿियो कुर्बड़ो भी करे छॾे सुञाणा त कान थी त केर हुई पर इहो यकीन ज़रूर आ त कंहिं सखी खानदान सां तुंहिंजो तालुक आ जो वीदे वीदे सखावत कयो थो वञी अजीज़ा ने मन उन न्याणीअ जियां जो हथड़ा खणी रोई दुआ घुरी ॿियो कतरो खून मुबारक जो ईंदो आ हिकड़े दारी मुहर्रिख लिखियो त सिर मुबारक मां आवाज आयो हथड़ो मथे कर हथड़ो मथे कये जियां इमाम अली मकाम जे उन सिर मुबारक जे खून खे लॻो हुकुम थियुस त मुंह ते घुमाईंदी वई नूर वारी थींदी वई जियां नूर मिली वयो निहारी सुभान अल्लाह निहारी सुभान अल्लाह ॿिया सिर मुबारक ॾिठई इंसान हुई डिगी वई डोड़ण लगी कादे डोड़ण लगी पंहिंजे बाबे दे डोड़ण लगी त मुंहिंजो बाबो वॾो ईसाई पादरिया वॾो राहिबा डोड़ण लगी त बाबा खे सॾु कयां होॾां पीउ सामान हलप मां वठी मोटियो आ ॼाणी जॾहिं बाग खां ॿाहिरि डोड़े थी पीउ ॾिठो मुंहिंजी न्याणी नाबीन डोड़ंदी थी अचे रड़ करे थो चवे ओ मुंहिंजी मचड़ी टुक न डोड़ न तू नाबीन है तोखां सवा मुंहिंजो कोई दुनिया में कोने तोखे धक न लगे पाण डोड़न शुरू थो करे न्याणी दाह करे थी चवे बाबा नाबीन अगे हुयसि हाणे नूर वारन जो हथ लगो आ मां नाबीन न पर नूर वारी बणजी वई हां इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे अकीदत जो इजहार हिननि लफ्ज़नि में कयो तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है सारा नूर तेरा सब घराना जो अकीदो जो अहले सुन्नत जो अकीदो गाला गाला कह जो अकीदो जो औलिया अल्लाह जे गुलामन जो अकीदो कह जो अकीदो जो पीरान पीर जे मुरीदन जो अकीदो याद रखी छद कायनात जे अंदर मुझे मुस्तफा जे पूरे खानवादे के अगर को नूर समझे तो त चो ओहो वाहिद अहले सुन्नत जो अकीदो जन के सुने अब्दुल कादिर जीलानी घोट जी ताईद हासिला जे के सुने अबू बकर सिद्दीक जी ताईद हासिला जे के इमाम रब्बानी जी ताईद
ताईद हासिला, जेके सैयदना उमर फारूक जी ताईद हासिला, जेके उस्मान ज़िन्नूरैन जी ताईद हासिला, जेके अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी ताईद हासिला। इन करे याद रखी छद, याद रखी छद, पंहिंजे दुश्मन के चओ मुझे महबूब पंहिंजो दुश्मन उहो आ, अल बुग़्ज़ु लिल्लाह वल हुब्बु लिल्लाह। चओ जेको रसूलुल्लाह जो दुश्मन आ उहो असां जो दुश्मन आ, जेको सहाबा जो दुश्मन आ उहो असां जो दुश्मन आ, जेको आले रसूल जो दुश्मन आ उहो असां जो दुश्मन आ। उनके मैसेज दे, कहिड़ो मैसेज दे, उनके मैसेज कहिड़ो ॾिने, बतला दो गुस्ताख नबी को गैरत सुन्नी जिंदा है, बतला दो गुस्ताख सहाबा को गैरत सुन्नी जिंदा है, बतला दो बेअदब आले रसूल को गैरत सुन्नी जिंदा है, उन पर मर मिटने का जज्बा अरे कल भी था और आज भी है, मेरे नबी से मेरा रिश्ता चौकल भी था और आज भी है। अजीजा ने मन न्याणी सजड़ा कया ओ मुझा बाबा, पीउ सजड़ा कया ओ मुझी बचड़ी, केॾो न प्यार जो रिश्तो आ जॾहिं पीउ धीउ खे सॾे जीउ बाबा जानी चवे, जॾहिं धीउ पंहिंजे बाबे खे सॾे पीउ वरी जीउ मुझी अमड़ी करे जवाब दे। केॾो न अज़ीम रिश्तो आ, पीउ खे धीउ जो फिक्र आ, धीउ खे पीउ जो फिक्र आ, पीउ रड़ करे चवे मुंहिंजी बचड़ी ड्रोड़दी न चो, थाबो न चई किरी न पवी मुंहिंजो केरा, न्याणी थी चवे ओ मुंहिंजा बाबा नापीन ज़रूर हुयसि मगर अॻु में हुयसि, अहिड़े जवान खे हथ लॻो आ जंहिं पे नूर मां नूर बनाए छॾियो आ। अजीजा ने मन पीउ वेझो आयो, न्याणीअ खे निहारे तो, न्याणी चए थी बाबा हो रहा, जॾहिं करीब आयो पीउ चवे तो तूं मूंखे ॾिसी थी, हा बाबा मां तोखे ॾिसां थी, सचपच में हा बाबा सचपच में ईसाई पादरी वॾो दौलत वारो आ, ख़ुशीअ में सामान खे उछलाईंदो आ, ड्रोड़ंदो ईंदो आ, ओ मुंहिंजी बचड़ी वारो कर ॿुधा तुंहिंजे मथां महिरबानी कहीं कई आ त ही बाग उन जे हवाले करे छॾिया। निहारे चवे थी बाबा ओ मुझा दिल बर बाबा, जंहिं जवान मेहरबानी कया मुझो ईमान यकीना उनके तुझे बाग ऐं बंगलन जी जरूरत कान्हे का। जॾहिं पीउ पंहिंजे न्याणीअ जा जुमला ॿुधा न्याणीअ सां गॾु आयो, इमाम आली मक़ाम जे सर मुबारक मां तिलावत क़ुरान हली रही आ, एतिरे में यज़ीदी टोलो भी अची वेझो पहुतो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कमकार लाहे आया, पंहिंजे पर में लिकाए रखियो हुन सिरे हुसैन खे, उहो ईसाई तो चवे ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी राति ही दिलबर मूंखे, हिकिड़ी राति मूंखे। ओह न्याणी चवे थी बाबा कुछ भी ॾियणो पवे इन्हनि खे ॾे पर ही महबूब मूंखे वठी ॾे, हिन दिलबर जी दामन कान छॾींदसि, ओ मुस्लमान गौर कयो, हिन दिलबर जी दामन कान छॾींदसि। मुंहिंजा दोस्त हो लालची हुया, हिकिड़ी अशरफनि जी थेली घुरियो, हुन 5 अॻवाट आणे ॾेई छॾियो, हिकिड़ी चाहे 5 अशरफनि जूं थेलियूं खणो पर मुंहिंजो दिलबर हुसैन हिक राति मूंखे ॾियो। सॼी राति उन ईसाई पादरी ऐं उन जे न्याणीअ हथड़नि में मुंहिंजे सुहिणे हुसैन खे रखियो आ। मुंहिंजा दोस्त गुलाब जे पाणीअ सां मुंहुं मुबारक खे धोई रहिया आहिनि। यादि रखी छॾे जीअं जो सुबुह थींदो आ, जीअं जो सुबुह थींदो आ, मुंहिंजा दोस्त जॾहिं सिर मुबारक खणी वापसि ॾियण लाइ अचनि था, अञा दर जे अंदर त ईअं आवाज़ ईंदो आ त ही जवान जिथे बि ईंदो आ
हे दीन जी पनाह उते दीन के फैलाए पो अगते वींदो आ। देर न कर इन जवान जे चेहरे दे निहारे मुझे महबूब मुस्तफा ते कलमो पढ़ो हुए त दोज़खी पर तोखे जन्नती बनायो थो वञा। मक्का में हलल उन खां जे वक्त में काफिलो अगते हलियो। याद रखजा वो जेके न पंज अशरफिन जो थेलियूं पलीतन वरतियूं खणी वरतन गाला गाला खणी वरतन पंज मुझे रब जो फैसलो निहार। थोड़ो अगते हलिया लालची अटकी पया। हिकड़े चयो मुंहिंजो हिस्सो, बे चयो मुंहिंजो हिस्सो, हिस्से में अटकी पया। जीअं जो खोलींदा वञन हुते अशरफियूं हुयूं खोलींदा वञन त टुंगरियूं खखरियूं थी उॾामण शुरू करे छॾियन। मुझे बेनियाज़ रब जे कुदरत जा फैसला वक्त तुझो 12 पूरो थी रहियो आ। अञा हिकड़े मंज़िल ते जरूर हला कम अज कम 2 मंज़िलूं में मन गोठ वारा बुधाए वञे मता हसरत रहजी वञे मूंखे भी तोखे भी त फ़कीर मंज़िल ते कोन हलियो। जॾहिं अॻिते बी मंज़िल हली आ अज़ीज़ाने मन बी मंज़िल जे क़रीब पहुता। ऐलान कूफे जे बाज़ारन में कया वया त लुटियल काफ़िले ला उन्हनि ज़ालिमन ऐलान कया त बाग़िन जो काफ़िलो अची रहियो आ। उन शहर में कूफे जे शहर में हिकड़ी कुराड़ी औरत रहंदी आ। उन जी तबीयत जेको बि काफिलो ईंदो आ उनके पानी भी प्यारी दिया जेका मानड़ी हुंदी आ उहा बि खाराईंदी आ। केरा हिकड़ी भला जे जागी तो हिकड़ो हथ मथे खणी दुरूद पढ़ तुम्हारे साथ जागी तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकु भेरो वरी दे मुखे जवाब दे। जॾहिं इमाम अली मकाम जो हले पियो ॾिसण वारा हज़ारे हुया या कोन हुया? जवाब दे ॾिसण वारा हज़ारे हुया या कोन हुया? पर सुञातो कंहिं चयो जंहिंखे रब सुञाणप जी अख ॾिनी। ॾिसण वारा हज़ारे हुया उहे काफ़िलो पिया सम्झनि पर जन खे रब सुञाणप जी अख ॾिनी। उहा कुराड़ी औरत जंहिंजो नालो आ फिज़ा। छा नालो आ? गाला गाला छा नालो आ? फिज़ा केरा जो जेका बचपन में अम्मा बतूल जे दड़े जी नौकरियाणी अम्मा बतूल जे दड़े जो बुहारो ॾींदी आ। अम्मा बतूल जे बचड़न बीबी ज़ैनब के हंज में खणी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लो ॾींदी आ। हसनैन करीमैन के हंजड़ीअ ते खणी घुमाईंदी आ प्यार कंदी आ। उहा फिज़ा शादी थी वई आ। उम्र जो वॾो हिस्सो गुज़री वियो आ। कुराड़ पखे पहुची वई आ। अॼु कन खोले ॿुधो हर ईंदड़ काफ़िले खे पाणी ऐं मानी छो खाराईंदी आ। अज़ीज़ाने मन हसबे मामूल ख़बर पियस त काफ़िलो अची रहियो आ। उन जो काफ़िले सां ताल्लुक़ न हुयो बल्कि उहा वसीयत पूरी करे रही आ, नसीहत पूरी करे रही आ। अचो था उन नसीहत जे मथां हसबे मामूल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाणी बि खणी आई आ, सुकल मानड़ी बि खणी आई आ। अॼु बिना कजावन जे ताची जे पुठीअ ते वेठल मुंहिंजे अम्मा बतूल जी न्याणी बीबी ज़ैनब, इमाम हुसैन जी भेण बीबी ज़ैनब, नंढड़ी मासूम बीबी सकीना जेके बिना कजावन जे उठ दाचन जे खाली पुठीअ ते वेठियूं आहिनि। मुंह ते कपड़ो आयो पियो आ, मुंह ते कपड़ो आयो पियो आ। ओ हुसैनी सदाइण वारा, ओ मुंहिंजे दिल पर हुसैन सां प्यार करण वारा, मां उन्हनि पंहिंजे अदन ऐं भेनरुनि खे बि मैसेज थो ॾियां। काफ़िलो लुटिजी मुंहिंजे हुसैन जो हली रहियो आ, पर जीअं माण्हू या बाज़ारियूं अचनि थियूं को माण्हू बि आॾो ईंदो आ मुंहिंजे इमाम अली मक़ाम जूं पाक
दामन बचड़ियूं पांजे मुंह ते कपड़ो ॾेई छॾींदियूं हन त जीअं गैर जी नज़र न पवे। ओ अल्लाह जूं बानियूं अगर तव्हां बि पर्दो न कयो दुनिया जाॾो सरेआम मथो उखाड़ो करे मुंह उखाड़ो करे घुमंदियूं भले घुमो पर याद रखो इहा ॻाल्हि न विसारजो सुभाणे क़यामत में अम्मा फातिमा ज़हरा जे साम्हूं बि कहिड़ी ॻाल्हि करे सघंदियूं। याद रखी छॾियो पर्दो औरत जो हया, पर्दो औरत जो ज़ेवर, पर्दो औरत जो सींगार। जेतिरी औरत पर्देदार हूंदी आहे उहा मुंहिंजे ख़ुदा खे बि वणंदी आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा खे बि वणंदी आहे। पर्देदार काफिलो जीअं जो कूफे जे बाज़ार में पहुतो आहे उहा कुराड़ी हस्बे मामूल आई आहे। औरत अम्मा बीबी ज़ैनब सुणीअ जे कदमनि में बीही करे चवे थी ओ खातून ज़रा पंहिंजो चेहरो त मथे खण मां कुराड़ीअ जी दावत क़बूल कर। बीबी ज़ैनब सुणी निहारींदी आहे जीअं जो निहारियो पाण निहारे फरमाइनि थियो ओ अल्लाह जी बानी ओ अल्लाह जी बानी करबला खां वठी हिन बाज़ार ताईं सॼे रस्ते में ताना ॿुधा थो मिहणा ॿुधा थो अजीबो ग़रीब लफ़्ज़ ॿुधा थो तूं वाहिद औरत तूं केरा जेका हिन ज़ाहिरी बेयारो मददगार काफ़िले जे ख़िदमत जे लाइ आई आहियां। चेहरे ॾे निहारी दिया चवंदी आहे मां तव्हां जे लाइ ख़ासि कान आई आहियां पर मुंहिंजो मामूल आहे जेॾी महिल बि काफ़िलो ईंदो आहे उनखे पाणी पियारींदी आहियां मतां काफ़िले में को उञारो न हुजे, मता काफिले में को उन्यारो न हुजे। जंहिं वक्त में उन्यारे जो लफ्ज़ चवंदी आहे त बीबी ज़ैनब जे अखियुनि मां लुड़क लड़ी ईंदा आहिनि। पाण निहारे फरमाइनि थियो ओ कुराड़ी उन्यारण जो एहसास तुंहिंजे अंदर में कीअं पैदा थियो? जवाब ॾींदी आहे ओ पर्देदार खातून इहो राज मूंखां न पुछो इहो मुंहिंजे ज़िंदगीअ जो राज आहे। बीबी ज़ैनब साइण उन ते ज़ोर नथी भरे बस एतिरो चई रही आहे भला का दिल जी उमेद हुजे ॿुधाए त अॼु हुसैन जी भेण दुआ करई त रब तुंहिंजी उमेद पूरी करे छॾे। जेॾी महिल बीबी ज़ैनब सुणी जे पाक मुंहुं मुबारक मां इहो जुमिलो निकितो फिज़ा जूं अखियूं खुली वयूं। निहारे चवे थी वाकई मूंखे दुआ कंदीअ? हा दुआ कंदमि। चवे थी जे दुआ कंदीअ त हिकिड़ी दुआ कर। रोई चवे थी साल गुज़री विया आहिनि अखियुनि खे ॾिसण लाइ सिकंदे दिल जी उकीर पलींदे उहे पंहिंजा दिल पर कोन ॾिठा थम केर हन। चवे थी बीबी फातिमा ज़हरा जे घर जी नौकरियाणी हुयसि पंहिंजे हथड़नि में हसन ऐं हुसैन खे पालियमि। उन जी न्याणी बीबी ज़ैनब हुई जेके हंचड़ीअ में खणी लोॾींदी घुमाईंदी हुयसि। बस हिकिड़ी तमन्ना है छो त बीबी फातिमा ज़हरा सोणीअ वसीयत कई हुई ओ फिज़ा जेसि ताईं ज़िंदगी रही अचण वारे काफिले के पानी प्यारी दी रह जा मता को उन्यारो हुजे उन जी उन्य पूरी थे रब तुझा बई जहान संवारे छॾींदो। अज़ीज़ान मन निगाह निहार मुझे मुस्तफ़ा जे बचड़ीअ जी निगाह निहार हुजे बिछो न मुझे मुस्तफ़ा जो फरमायो फातिमा तो बिदअतुम मिन्नी मुझी फातिमा मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकरो आ मुझो मुस्तफ़ा नूर आ त चो अम्मा फातिमा भी नूरुन अला नूरा। अज़ीज़ाने मन जीअं जो हिन फिज़ा इहे जुमला चया त बीबी ज़ैनब खां अखियुनि मां लुड़कनि सां गॾु सिसकिन जो आवाज़ निकिरी वियो। कदमनि में हथ विझी फिज़ा थी चवे ओ साइण तूं रोई छो थी? तुंहिंजो रोवण ॿुधाए थो त तोसां ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजी सुणी बीबी ज़ैनब फरमायो जंहिं हसन ऐं हुसैन जी ॻाल्हि पई करी मुंहिंजो दिल पर भायड़ो हसन पाक अल्लाह
अल्लाह जे राह में शहीद थी वयो उनके ज़हर ॾिनो वयो ही अॻियां जेको सरदार काफ़िले जो नेज़े ते क़ुरान पढ़ी रहियो आहे इहो उहो ई हुसैन आहे जेके झोलड़ीअ में खणी तो वॾड़ो कयो आहे। अजीज़ाने मन जेडी मल फिजा जो इहे लफ्ज़ ॿुधा दीवानी थी वई बचड़ा विसरी विया घर विसरी वयो काफिले में चंबड़ी पई बीबी ज़ैनब जे कदमन में चंबड़ी पई जो त ज़िंदगी जी तमन्ना हुई त मौला इहे जवान बचड़ा मुखे ॾेखार जा जीअं सिधो काफिलो इब्ने ज़ियाद जे दरबार में आयो। इब्ने ज़ियाद मुझे दिल पर हुसैन पाक जे सिर मुबारक के आॾो रखी उहे लफ्ज़ कोन चवंदासी जेके उन ज़ालिम बेअदबी कई जीअं उन बेअदबी कई फिजा उथी बीही रही हकल ने ओ बदमाश पलीत खबीस इहे लफ्ज़ न चओ कि ओ महबूब जो बचड़ो आ जेके मां मुस्तफा करीम जे झोलीअ में खेॾंदे ॾिठो आ। इब्ने ज़ियाद ऐलान कयो देर न कयो इन कुराड़ीअ जो सिर कलम कयो जीअं जो इब्ने ज़ियाद ऐलान कयो फिजा हबश जे रहण वारी आ उथी पई आ ॾिठे त हबशी सिपाही बीठा आहिनि रड़ करे चई ओ हबश जा नौजवानो हेतिरा समय सिपाही बीठा हो अॼु तव्हांजी हबशी भेण पंहिंजे महबूब जे बचड़नि जे मुहबत ऐं वफादारीअ में शहीद थी रही आ काॾे वई तव्हांजी गैरत जीअं जो फिजा ऐलान कयो हबश जा 500 सिपाही तलवारूं कढी बीही रहिया ऐ इब्ने ज़ियाद खबरदार थी ही असांजी आ। जेडी मल हबश जा सिपाही 500 तलवारूं खणी बीठा ही असांजी आ त बीबी ज़ैनब खां आह निकरी वई मदीने दे निहारे मदीने दे निहारे बीबी ज़ैनब जे ओ मुझा सोहणा आका अॼु हिकड़ी हबश जी औरत ला 500 तलवारूं उभियूं थी वयो मगर तुझू बचड़ियूं केड़े हाल में सफर तय करे रहियूं हने। अजीज़ाने मन टाइम पूरो थी वयो इंशाअल्लाह ताला छो तो वायदे जो मां पाबंद अचण जो भी त वञण जो भी 12 पूरा थी वया इंशाअल्लाह ताला जिंदगी रही त बकाया अगते जेके मंजिलूं हन मदीने ते पहुचण जो छो त अञा मुंहिंजा दोस्त अजीज काफिलो हली रहियो आ अञा यजीद जे दरबार ते कोन पहुतो आ यजीद जे दरबार खां पोइ मदीने बि काफिले खे वञणो आ मुंहिंजा दोस्त अजीज मां यू टन ॾेई मोटी पंहिंजे भेनरनि खे भी मुंहिंजा दोस्त अजीज हिन सॼे तकरीर जो मफ़हूम हिकड़े ॿिन जुमलनि में अर्ज़ ऐं तव्हां भाइरनि खे बि कहिड़ो आहे मुंहिंजो सुहिणो हुसैन तव्हां असांखे दर्स ॾेई रहियो आहे त दुख ऐं सुख ज़िंदगीअ जो हिसो आहे मुश्किल घड़ियूं ज़रूर ईंदियूं तकलीफ़ूं ज़रूर ईंदियूं पर जेकॾहिं तव्हां दीन ते पंहिंजो मज़बूत रहियो त अल्लाह तव्हांजी मदद ज़रूर कंदो। ज़ाहिरी तौर ते भले तव्हांखे तकलीफ़ अचे वञे पर क़यामत ताईं तव्हांजो नालो रोशन ज़रूर रहंदो। इन करे दीन जे ख़िदमत जे लाइ कॾहिं बि न कीबाइजो ऐं पंहिंजे भेनरनि खे अर्ज़ कयां ओ अल्लाह जूं बानियूं ओ अल्लाह जूं बानियूं कन खोले गौर सां ॿुधो बेशक कूफे जे बाज़ारनि में मुझे सुहिणे हुसैन जे काफ़िले खे घुमायो ज़रूर वयो आहे लेकिन उहे ख़ुशीअ सां न घुमियूं हन उन्हनि खे त यज़ीदनि ज़ालिमनि ज़बरदस्ती घुमायो आहे। ॿुधायो तव्हांखे केरु ज़बरदस्ती गलनई घटनि में घुमाए रहियो आहे। ख़ुदा जे वास्ते इहो अमल न कयो। इहे रातियूं वेही करे रब जो कुरान पढ़ो तो मुझो रब भी राजी थे मदीने जो ताजदार भी राजी थी पवे। अम्मा बीबी ज़ैनब जी सुन्नत अदा कयो जेका ॾहीं मुहर्रम जे रात भी 3 ॾींहनि जी उयारी बुखारी रब जो कुरान पढ़ी रही आ। मासूम न्याणी बीबी सकीना जी सुन्नत अदा कयो जेका इन हाल में भी रब जो कुरान पढ़ी रही आ सब्र जे दामन के मजबूत करे रही आ। इंशाअल्लाह ताला इहा दीन जी खिदमत आ इन वक्त भी दीन जी खिदमत तुझे मथा फर्ज आ। इहा दीन जा मर्द और ख़वातीन गॾिजी खिदमत कयो अल्लाह जो वाइदो आ यंसुरकुम मां तव्हांजी मदद कंदुसि कहिड़ी सूरत में वयुसब्बित अक़दामकुम रब तो फरमाए दुखन खे तव्हांजे वेझो अचण ई कोन ॾींदुसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में मक़बूल और मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी